केमिस्ट्री क्लास ॾहों बाब टियों सबक अठों हिस्सो टियों हमशकिल रुकननि जूं ख़ासियतूं प्रॉपर्टीज़ ऑफ होमोलॉगस सीरीज़ मेंबर्स। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना। अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे प्रॉपर्टीज़ ऑफ होमोलॉगस सीरीज़ मेंबर्स, हमशकिल रुकननि जूं ख़ासियतूं। प्रॉपर्टीज़ ऑफ होमोलॉगस सीरीज़ मेंबर्स, हमशकिल रुकननि जूं ख़ासियतूं। मिसाल जे तौर ते अल्कीन हिकिड़ी फैमिली आहे, उन जे अंदरि जेके हमशकिल मेंबर्स आहिनि उहे इथीन, प्रोपीन, ब्यूटीन, पेंटीन, हेक्सीन अची वञनि था। ऐं ईअं जेकॾहिं अल्केन फैमिली खणिजे त उन जा हमशकिल जेके रुकन आहिनि या मेंबर आहिनि उन्हनि में मीथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन वग़ैरह अची वेंदा। असीं इन्हनि हिकु जहिड़नि मेंबरनि जी ख़ासियतुनि जो मुतालियो कंदासीं। नंबर पहिरियों आहे all members of a series can be represented by a general formula. For example, general formula of alkenes and alkynes are CnH2n plus 2, CnH2n and CnH2n minus 2 respectively. homologous series जे सभिनी मेंबरनि जो आम फार्मूला साॻियो हूंदो आहे। हिकु सीरीज़ अल्केन, ॿी अल्कीन ऐं टी अल्काइन आहे। हर फैमिली जो जनरल फार्मूला अलॻि अलॻि पर साॻियो साॻियो आहे। मिसाल जे तौर ते अल्केन जो जनरल फार्मूलो थींदो CnH2n plus 2, यानी मीथेन जो बि जनरल फार्मूलो इहो थींदो, इथेन जो बि इहो, ऐं प्रोपेन जो बि जनरल फार्मूलो साॻियो ई थींदो। CnH2n plus 2 जो मतिलबु आहे त कार्बन जो जेको तादाद आहे उनखे असां n सां ज़ाहिर कयूं था, ऐं हाइड्रोजन जे हेठां जेको 2n plus 2 लिखियलु आहे त इहो जेको n आहे इहो साॻियो ई कार्बन वारो तादाद हेॾे पिणु लिखंदासीं ऐं पोइ मैथमेटिकली हिनखे छॾाईंदासीं त असांखे हिकिड़ो स्पेसिफिक फार्मूला पिणु मिली वेंदो। मिसाल जे तौर ते इथेन आहे, हुन में कार्बन घणियूं आहिनि 2, त हाणे कार्बन हिते लिखंदासीं 2, त हिन जो हाइड्रोजन जो तादाद कढण लाइ तव्हां हिते हाइड्रोजन साॻी 2 जी जॻह ते 2, हेॾां प्लस 2 बि साॻा, n जी जॻह ते कार्बन वारो तादाद लिखो। हिते असां इथेन जो कार्बन जो तादाद लिखियोसीं 2, त हिते बि लिखंदासीं 2, त हाणे 2 खां 4, 4 ऐं प्लस 2 6 थी वियो, त C2H6 इथेन जो स्पेसिफिक फार्मूला थी वेंदो। ईअं वरी अल्कीन जो जेको फार्मूलो आहे जनरल उहो आहे CnH2n, यानी जेतिरो कार्बन जो तादाद हूंदो उन खां डबल ते हाइड्रोजन जो तादाद हूंदो। इथीन C2H4, प्रोपीन C3H6। साॻे तरीक़े सां वरी अल्काइन आहे टी फैमिली, उन जो जनरल फार्मूला आहे CnH2n minus 2, यानी कार्बन जो जेको तादाद आहे n उनखे असां 2 सां ज़रब कंदासीं ऐं पोइ उन मां -2 कंदासीं त असांखे हाइड्रोजन जो तादाद मिलंदो। मिसाल जे तौर ते इथाइन त C2H2 असांखे मिलियो, प्रोपाइन C3H4 असांखे मिले थो। नंबर ॿी ख़ासियत आहे सक्सेसिव मेंबर्स ऑफ द सीरीज डिफर बाय 1 यूनिट ऑफ मिथाइलिन एंड 14 यूनिट्स इन देयर रिलेटिव मॉलिक्यूलर मास। हिक ॿिए पोयां ईंदड़ मेंबरनि में मिथाइलिन ग्रुप जो फ़र्क़ु हूंदो ऐं वज़न में 14 यूनिटनि जो फ़र्क़ु हूंदो। मिसाल जे तौर ते इथीन ऐं प्रोपीन हिक ॿिए पोयां ईंदड़ मेंबर आहिनि। इन्हनि ॿिन्ही में CH2 मिथाइलिन ग्रुप जो फ़र्क़ु हूंदो। हाणे इथीन जो ॾिसो त C2H4 आहे, त प्रोपीन जो फार्मूलो आहे C3H6, यानी हिकु कार्बन ऐं 2 हाइड्रोजन जो फ़र्क़ु। ऐं जीअं त मिथाइलिन ग्रुप जो वज़न 14 आहे, त यानी हिननि में जॾहिं मिथाइलिन ग्रुप जो फ़र्क़ु आहे त हिननि जे वज़न में पिणु 14 यूनिटनि जो फ़र्क़ु थींदो। ईअं ई अल्काइन में पिणु थींदो। इथाइन ऐं प्रोपाइन में CH2 जो फ़र्क़ु आहे, C2H2 इथाइन जो फार्मूलो, C3H4 प्रोपाइन जो, ऐं CH2 जो ॿिन्ही में जो फ़र्क़ु थियो त उन्हनि जे विच में वज़न जो फ़र्क़ु पिणु 14 यूनिटनि जो थींदो। ॿी ख़ासियत आहे दे सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज़। अल्केन, अल्कीन या अल्काइन कहिड़ी बि तव्हां होमोलॉगस सीरीज़ खे खणो, उन्हनि जूं तबई ख़ासियतूं पाण में हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। सबबु आहे त उन्हनि जो फंक्शनल ग्रुप साॻियो थींदो आहे। मिसाल जे तौर ते अल्कीन फैमिली खे ॾिसो त इथीन, प्रोपीन, ब्यूटीन इन्हनि सभिनी में फंक्शनल ग्रुप साॻियो आहे, डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड। ईअं जेकॾहिं अल्कोहल्स खे खणिजे त उन में मिथेनॉल, प्रोपेनॉल, ब्यूटेनॉल, पेंटेनॉल जेके बि मेंबर्स अची वेंदा उन्हनि जो फंक्शनल ग्रुप OH हूंदो। तव्हांजो अल्डिहाइड खणी ॾिसो त उन में बि तव्हांजो फंक्शनल ग्रुप CHO हूंदो।
प्रोपेनल हुजे, ब्यूटेनल हुजे। हाणे जॾहिं त उन्हनि जो फंक्शनल ग्रुप साॻियो आहे, तंहिंजे करे उन्हनि जूं कीमियाई ख़ासियतूं पाण में हिक जहिड़ियूं थियनि थियूं। अल्कीन जे फैमिली मेंबर्स जूं ख़ासियतूं पाण में हिक जहिड़ियूं। अल्कोहल जे अंदरि ईंदड़ जेके बि फैमिली मेंबर आहिनि, उन्हनि जूं कीमियाई ख़ासियतूं पाण में हिक जहिड़ियूं। ऐं ईअं अल्केन में अंदरि ईंदड़ जेके बि मेंबर्स आहिनि, उन्हनि जूं कीमियाई ख़ासियतूं पाण में हिक जहिड़ियूं थींदियूं आहिनि। नंबर चौथी ख़ासियत आहे, देयर इज़ अ रेगुलर चेंज इन देयर फिजिकल प्रॉपर्टीज। द मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट्स इंक्रीज ग्रेजुअली विद द इंक्रीज ऑफ मॉलिक्यूलर मासेस। सीरीज़ जे मेंबरनि जे रिजण ऐं टहिकण पद में मेंबरनि जे वज़न वधण सां बाज़ाब्ता वाध नज़र ईंदी आहे। ईअं समूरनि मेंबरनि जी तबई ख़ासियतुनि में तरतीबवार तब्दीली ॾिसण में ईंदी आहे। मिसाल जे तौर ते मीथेन खां मथे हलूं, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन, पेंटेन, हेक्सेन। जीअं जीअं असां मथे हलूं था त उन्हनि जे जेको मॉलिक्यूलर वेट आहे उन में पिणु इज़ाफ़ो थींदो थो अचे, छो त कार्बन ऐं हाइड्रोजन में इज़ाफ़ो थिए थो। हाणे जीअं मॉलिक्यूलर वेट में इज़ाफ़ो थिए थो, तीअं उनजी मेल्टिंग पॉइंट्स में पिणु मथे हलण सां इज़ाफ़ो थींदो। ऐं वरी बॉइलिंग पॉइंट्स में पिणु साॻियो ई ट्रेंड तव्हांखे नज़र ईंदो त जीअं तव्हां नंढे मेंबर खां वॾनि मेंबरनि ॾे हलंदव त बॉइलिंग पॉइंट्स में पिणु इज़ाफ़ो थींदो वेंदो। इहो ट्रेंड इन्हनि समूरनि फैमिलीज़ जी फिज़िकल प्रॉपर्टीज़ में तव्हांखे साॻियो ई नज़र ईंदो। नंबर 5 प्रॉपर्टी आहे, दे कैन बी प्रिपेयर्ड बाय सिमिलर जनरल मेथड्स। सीरीज़ जा मेंबर तक़रीबन साॻियनि ई तरीक़नि सां तयारु कया वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असां प्रोपेन, इथेन या प्रोपेन यानी को ॿियो बि अल्केन जो मेंबर जेकॾहिं तयारु करणु चाहियूं था, प्रोपेन या इथेन जो मिसाल वठी ॾिसो, हिकिड़ी फैमिली जा मेंबर आहिनि ॿई अल्केन जा। इन्हनि खे तयारु करण जो तरीक़ेकार ॾिसो त साॻियो ई हूंदो। प्रोपेन कहिड़े तरीक़े सां तयारु थींदी, अल्कीन खणो ऐं उन सां तव्हां हाइड्रोजन ऐड कयो ऐं उन में कैटलिस्ट विझो। प्रोपीन खयोसीं, उन में कैटलिस्ट विधोसीं ऐं उन में हाइड्रोजन ऐड कईसीं त असांखे प्रोपेन मिलियो। ईअं वरी तव्हां ईथीन था खणो, उन में तव्हां हाइड्रोजन ऐड कयो ऐं हिकिड़ो तव्हां उन में कैटलिस्ट ऐड कयो त तव्हांखे ईथेन मिलंदो। यानी प्रोपेन जे तयारु करण जो तरीक़ो ऐं ईथेन जे तयारु करण जो तरीक़ो हिकु जहिड़ो आहे त तव्हां अल्कीन खणो, उन में हाइड्रोजन मिलायो ऐं पोइ कैटलिस्ट मिलायो त तव्हांखे अल्केन मिलंदो। ईअं ई वरी तव्हां इथेनॉल सां जेकॾहिं घाटो सल्फ्यूरिक एसिड मिलाए उनखे गरम कयो त तव्हांखे अल्कीन ऐं पाणी मिलंदो। साॻे तरीक़े सां जेकॾहिं तव्हां प्रोपेनॉल खणंदव त उन मां तव्हांखे वरी प्रोपीन ऐं पाणी मिलंदो। ईअं ई वरी तव्हां जेकॾहिं ब्यूटेनॉल खणंदव त तव्हांखे ब्यूटीन ऐं पाणी मिलंदो। यानी साॻी सीरीज़ जा मेंबर साॻियनि तरीक़नि सां तयारु कया वेंदा आहिनि। हाइड्रोकार्बन्स आर रिगार्डेड एज पेरेंट ऑर्गेनिक कंपाउंड्स। हाइड्रोकार्बन्स के नामियाती मुरक्कबनि जो बुनियाद समझो वेंदो आहे। All other compounds are considered to be derived from them by substituting one or more hydrogen atoms of hydrocarbon by one or more reactive atom or group of atoms. हाइड्रोकार्बन्स जे हिक खां वधीक हाइड्रोजन खे ॿिया अंसर हटाए पाण जॻह विलारींदा आहिनि ऐं नओं मुरक्कब ठही पवंदो आहे। मिसाल जे तौर ते मीथेन आहे त हुनजी CH4 आहे, हुन मां हिकिड़ी हाइड्रोजन निकिरंदी ऐं पोइ अचे करे OH लॻंदुसि त CH3OH थी वेंदो त मीथनॉल ठही पवंदो। ईअं इन मां ॿी बि हाइड्रोजन निकिरी वञे, अचे करे जेकर हुन में हेलो मिलंदो, हेलोजन्स मिलंदा, क्लोरीन मिले, फ्लोरीन मिले त तव्हांखे वरी पोइ हेलो अल्केन्स मिलंदा, क्लोरो मीथेन, फ्लोरोमीथेन, अहिड़े क़िस्म जा मुरकब मिलंदा। यानी जेकी बि डेरिवेटिव्स आहिनि उन्हनि जो बुनियाद जेको आहे उहे ऑर्गेनिक कंपाउंड्स आहिनि। हाइड्रोकार्बन्स मां पैदा थींदड़ ॿिया मुरकब डेरिवेटिव्स ऑफ हाइड्रोकार्बन्स। हाइड्रोकार्बन्स जीअं मीथेन आहे, इथेन आहे, प्रोपेन आहे, उन मां जा हिकिड़ी हाइड्रोजन खे रिप्लेस करे ॿिया जेके मुरकब ठहनि था उन्हनि में हेलाइड्स अची वञनि था। अल्कोहल्स बि ईअं ई तयारु थींदा आहिनि। ईथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, ईस्टर्स, कार्बोजाइलिक एसिड्स, अमाइन्स ऐं अमाइड्स वग़ैरह वग़ैरह, इहे सभई मुरकब हाइड्रोकार्बन्स मंझां पैदा थींदा आहिनि। तंहिंजे करे असां इन्हनि खे चऊं था डेरिवेटिव्स ऑफ हाइड्रोकार्बन्स। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।